नाज़रीन हिते ख़बर शामिल कंदासीं इस्लाम कोट मां। इस्लाम कोट पुलिस जे ज़ुल्मनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ इस्लाम कोट जा रहवासी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहर में एहतिजाजी रैली खां पोइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं त इस्लाम कोट में ग़रीबनि ख़िलाफ़ पुलिस ऋण ॿार ॾिनो आहे। खानापूरी लाइ मंशियात जे डीलरनि बजाए ग़रीब ऐं पोरहतनि खे चालान करे मथिस कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। उन सिलसिले में शहर इस्लाम कोट ऐं आसपास जे रहवासियुनि शाज़िया बाई, लाॾा अब्बास, शेर खान, माशूक जानी, आरब रांझो, रसूल बख़्श ऐं ॿियनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीडिया अॻियां दाहियो आहे त असां ग़रीबनि खे पुलिस बिला जवाज़ तंग करे कूड़ा केस दाख़िल करे रही आहे, जेको असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। गिरफ़्तार कयल माण्हुनि खे आज़ादु करे मथिस दाख़िल कूड़ा केस ख़ारिज कया वञनि। मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।